नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदाऊं। खैबर में सिगा जी नई चूंडियल उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी हलफ बरदारी जी तकरीब थी। ब्रांच जी इलेक्शन थियण खां बाद में हलफ कमिश्नर लियाकत सहतो खणायो। तकरीब हलफ बरदारी सिगा शाह खैबर टाइम पीरियड 2021 खां 2024 ताईं जे लाइ नवनि चूंडियल उहिदेदारनि ऐं मेंबर्स ब्रांच मैनेजमेंट कमेटी जी अॼु हलफ बरदारी तकरीब सिगा ऑफिस खैबर में थी गुज़री। सदर एजाज अली शोक, नायब सदर एडवोकेट मजहर अली सहतो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद फारूक नूह पोटो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज्ञानचंद, जॉइंट सेक्रेटरी शोएब सुमरो, नूर मोहम्मद सहतो, अजीजुल्लाह शोक, अब्दुल गफ्फार सहतो, डॉक्टर मुनवर मेमून पंहिंजे वसीले आर समाजी खिदमत जो वचन वर्जायो। प्रोग्राम में जिन मेहरबान खास मेहमाननि ख़सूसी शिरकत फरमाई। मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक पारायो वियो। असांजो इंतहाई क़ाबिल इज़्ज़त मान वारो कमेडिट मुस्तकिल जदोजहद में मसरूफ़ मोहतरम प्रोफेसर खालिद हुसैन चन्ना, सेक्रेटरी जनरल प्रोफेसर जावेद अहमद, उन डिप्टी सेक्रेटरी जनरल साइंस सोनो, शायर किरदार प्रोफेसर बख्श अली चांडियो, खालिद मेमून, रियाज हुसैन चांडियो, गुलाम मुर्तजा फुल, डॉक्टर फारूक मेमून, साईं खैर मोहम्मद डायरी ऐं ॿियनि समाजी सहाफ़ी दोस्तनि जी भरपूर शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।